हाणे जनाब अकबर वरी हमला कयान, वरी मोटिया। आखिरी हमलो करे जॾहिं मोटिया चवण लॻो बाबा हुसैन छाहे, मां हर दफ़े हमलो तो कया पर शहादत नथी मिले। सबब कहिड़ो आहे? मुंहिंजे लाइ दुआ कयो त मूंखे शहादत मिले। जनाब हुसैन चवंदा बचड़ा हाणे वञ तोखे शहादत मिलंदी। जीअं अकबर मैदान ॾे आयो आहे, हुसैन खेमन ते मुंहुं करे थे तो मथे ता क़ुरान लाए। हाणे अकबर खे दुआ करण छॾे दे। ओ लेला सर ते क़ुरान रखी जे तुम ही किया ले